हक मुझो दोस्तों मुर्तज़ा नारेजो तव्हां सां पंहिंजी निकोर कहाणी वंड कयां थो जंहिंजो उनवान आहे धप। चवंदा आहिनि इश्क शिकिल सूरत ऐं उमिरि खे नाहे ॾिसंदो। जॾहिं दिलि जी सरज़मीन ते कंहिंजे अहसास जो ॿिज फुटंदो आहे त पंहिंजो वजूद भागवंद महसूसु थींदो आहे। सहरिश खे बि ईअं लॻणु लॻो हो त हू दुनिया जी ख़ुशनसीब छोकिरी आहे जो हिन खे हिकु सचे ऐं खरे माण्हू सां प्यारु थियो आहे। वकास जॾहिं सहरिश सां प्यार जो इज़हार कयो त हुन पंहिंजे बारे में सभु कुझु ॿुधाए छॾियो हुअसि। हुन सहरिश खे ॿुधायो त हू शादीशुदा आहे ऐं खेसि 4 ॿार आहिनि, पर उहा शादी संदसि माइटनि जी मर्ज़ी सां थी हुई। उन सबबु खेसि अॼु ताईं प्यारु नाहे मिलियो। हिन कॾहिं सुकून जो साहु नाहे खईं। औरत जी दिलि मेण वांगुरु थींदी आहे जेका पल में पघिरजी वेंदी आहे। सहरिश खे संदसि सच ॻाल्हाइणु एतिरो वणियो जो हिन संदसि वॾी उमिरि हुजण खे नज़रअंदाज़ करे खेसि मन जे मंदर में विहारे छॾियो हो। सहरिश ऐं वकास साॻे इदारे में कमु करणु सबबु रोज़ हिक ॿिए सां मिलंदा हुआ ऐं मोकल खां पोइ गॾु घुमणु फिरणु निकिरी वेंदा हुआ। वकास जॾहिं सहरिश खे शादी लाइ प्रपोज़ कयो हो त उहो प्रपोज़ल सहरिश माइटनि जी मुखालफ़त बावजूदु क़बूल करे वरितो। ईअं ई ॿिन्ही जी सादगीअ सां शादी थी वई। कुझु अरसो वकास सहरिश खे दुनिया जहान जूं ख़ुशियूं ॾिनियूं ऐं सहरिश खे ईअं महसूसु करायो त ॼण हुन जहिड़ो नेक ऐं प्यारु करण वारो इंसानु दुनिया में को ॿियो मौजूदु नाहे। पर आहिस्ते आहिस्ते संदसि असुलियत सहरिश अॻियां ज़ाहिर थींदी वई। पहिरें मरहले में वकास उहो चई घर जो ख़र्च बंदि करे छॾियो त ॻोठ में रहंदड़ संदसि माउ पीउ समेत ज़ाल ऐं ॿारनि खे आउं पूरी पघार मोकिलींदो आहियां ऐं आउं हीउ शहर वारो ख़र्च बर्दाश्त नथो करे सघां। ऐं इमोशनली खेसि पंहिंजे ॾुखनि सूरनि जी कोड़कीअ में फासाए छॾियो। सहरिश जेका शादी खां पंहिंजे पघार जो ॻच हिसो पंहिंजे घर मोकिलींदी हुई त मजबूरन ने पैसा मोकिलणु बंदि करे छॾिया ऐं वकास ऐं पंहिंजे नए घर जी पूरी ज़िम्मेवारी पंहिंजे मथां खणी छॾी। सहरिश जे मथां ॿी हक़ीक़त उहा खुली जो जॾहिं वकास खेसि ॻोठ वठी वियो त ख़बर पियसि त वकास वारनि जे ख़ानदान में ॿी शादी करण जो रवाजु आहे ऐं किथे किथे त 3 ऐं 4 शादियुनि वारा मर्द बि ॾिठा आहिनि। वकास जी माउ सहरिश खे मणो ॾींदे चयो त तूं पंहिंजी नंढी उमिरि ऐं सुहिणे जिस्म करे मुंहिंजे पुट खे फासायो आहे, जेको असां खां परे तूं सां गॾु शहर थो रहे। न त आउं संदसि ॿी शादी माइटनि मां करायां हा ऐं पंहिंजे मासूम बचिड़े खे अखियुनि अॻियां विहारियां। सहरिश जे ज़हन ते उहा ॻाल्हि हथोड़े जीअं लॻी। खेसि महसूसु थियो त हूअ वकास जी जोड़ नथी लॻे ऐं वकास ऐं माइट बि संदसि लाइ मनफ़ी सोच रखनि था। सहरिश वकास खे ख़ुशि करण लाइ पाण खे ज़ाल घटि पर हाज़िरी नौकर वधीक ठाहे छॾियो। हीअ महीने जी 1 तारीख़ ते मिलंदड़ पघार खणी वकास जे हथ ते रखी छॾींदी हुई। हिन पंहिंजूं सभई ख़्वाहिशूं ख़तमु करे छॾियूं हुयूं। हिन पाण ते ध्यानु ॾियण छॾे ॾिनो हो। हिन खे हर पल संदसि ससु पाण चयल जुमिलो तूं नंढी उमिरि जो फ़ाइदो वठी मुंहिंजे पुट खे फासायो आहे दिलि में खुटकंदो हो ऐं बेचैन कंदो रहंदो। हिन पंहिंजे जिस्म ते बि ध्यानु ॾियणु छॾे ॾिनो। उन करे संदसि वज़न वधी वियो ऐं हाणे हूअ उमिरि खां वॾी लॻणु लॻी हुई। हाणे वकास सां बीहंदे खेसि लॻंदो हो त हूअ संदसि जोड़ आहे। संदसि शादी खे 3 साल गुज़री चुका हुआ ऐं खेसि हिकु धीउ ॼाई हुई जंहिं तां वकास अक्सर नाराज़ रहंदो हो त खेसि पुट जे बदिले सहरिश धीउ छो ॼणे ॾिनी आहे। वकास सहरिश जे सोचुनि जे बिल्कुलु उबतड़ रवायती मर्दनि खां बि ॾुखियो निकितो ऐं हाणे त हिन खेसि ज़हनी ऐं जिस्मानी तशदुद करणु शुरू कयो हो। सहरिश माइटनि खां दूर पाण खे अकेलो भाइणु लॻी हुई। उन करे फ़ैसिलो कयईं त हाणे खेसि ट्रांसफ़र कराए पंहिंजे शहर वञणु खपे जिते माइटनि जे वेझो हुजण करे कुझु पल सुकून जा मिलण जी आस हुअसि। सहरिश ट्रांसफ़र कराए पंहिंजे शहर में आई त वकास नौकिरी छॾे अची हिन वटि रही पियो। हाणे हीअ सॼे घर जो ख़र्च बर्दाश्त करण सां गॾु वकास जो ख़र्च बि बर्दाश्त करणु लॻी ऐं जेका थोरी बचत थींदी हुई उहा वकास माइटनि ॾे मोकिले छॾींदो हो। वकास मुकमल मुफ़ाद परस्त निकितो हो। पर पोइ बि सहरिश मायूं पए त हिकु ॾींहुं वकास खे ॻाल्हि सम्झ में ईंदी ऐं हू ॿीहर सां शादी खां अॻु वारो प्यारु कंदो। बसि उहा आस मन में रखी सहरिश सभु कुझु बर्दाश्त करे रही हुई। उहो सिलसिलो ईअं ई लगातार हलियो पिए त हिकु ॾींहुं सहरिश बेल वॼाइण बिना इंटरलॉक खोले अंदरि आई त कननि सां वकास जो आवाज़ु टकरायो जेको कमरे में फ़ोन ते कंहिं सां ॻाल्हाए रहियो हो। हीअ कमरे में वञण लाइ जीअं दरवाज़े ते पहुती त ॿुधाई वकास कंहिंखे चई रहियो हो, यार मूंखे मुंहिंजी ज़ाल बिल्कुलु नथी वणे। संदसि बेसुरे ऐं बेडुले जिस्म मां मूंखे धप थी अचे। बसि पघार जो आसरो न हुजे हा त कॾो को छॾे ॾियां सां ऐं ॿी शादी करे छॾियां हा।
वकास जूं ॻाल्हियूं ॿुधी संदसि दिमाग़ चकराइजण लॻो, हथ में खयल बैग हेठि किरी पियसि। शहरिश खे ईअं महसूस थियो ॼण पाण गटर जे विच में बीठल हुजे ऐं चो तरफ़ धप ई धप हुजे। दोस्तो, हीअ मुंहिंजी अॼोकी निकोर कहाणी हुई। वधीक कहाणियूं ॿुधण लाइ असांजे यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो ऐं असांजी जेको आहे सो कहाणी खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं त असां जीअं वधीक जेको आहे सो कहाणियूं अपलोड कयूं।